भारत जी मशहूर अदाकारा श्रद्धा कपूर ऐं मोदी विच में लाॻापा वाइखा थी विया आहिनि। जामनगर में भारतीय खरबपति वापारी मुकेश अंबानी जे पुट अनंत अंबानी जी शादी में वॾा वॾा बॉलीवुड फनकार शरीक थी रहिया आहिनि। हूअं त घणा ई फनकार शरीक थिया, पर श्रद्धा कपूर जी आमद वारी वीडियो सभिनी जो ध्यानु हासिल करे वरितो, छो त साणस गॾु मोदी बि हो। असल में श्रद्धा कपूर पंहिंजे बॉयफ्रेंड राहुल मोदी सां गॾु आई हुई। राहुल मोदी फिल्म राइटर आहे, जंहिंसां खिलंदी ॻाल्हाईंदी श्रद्धा कपूर एंट्री ॾिनी, पर कैमरा जी अख खां बची न सघी। ॿिन्ही विच में लाॻापनि जूं ॻाल्हियूं 2003 में साम्हूं आयूं हुयूं। फिल्म तू झूठी में मकार जे लेखक राहुल मोदी सां श्रद्धा जी वेझड़ाई इन ई फिल्म दौरान थी हुई। हिन वक़्त ताईं श्रद्धा कपूर ऐं राहुल मोदी तरफ़ां इन जी तस्दीक नाहे कई वई, पर ॿिन्ही खे गॾु ॾिसी संदन रिश्ते बाबति अॻकथियूं कयूं पियूं वञनि। इन खां अॻु श्रद्धा कपूर आदित्य राय कपूर सां ॾिठी वेंदी हुई, पर पोइ ॿई धार थी विया। आदित्य राय कपूर खां धार थियण खां पोइ खेसि पंहिंजे नए बॉयफ्रेंड जे घर ॿाहिरां कार में ॾिठो वियो हो, जिते हू मीडिया खां लिकी आई हुई, पर संदसि वापसीअ जे मौक़े ते मीडिया वारा पहुची विया हुआ।